थारा खान वरी बि सोच न्याणीअ जे मुस्तक़बिल जो सवाल आहे। हिकु पासे न्याणी कख भञी बीणो बि कोन कंदी ऐं ॿिए पासे इहो भई मालनि खे गाह ॾींदी छेड़ा पई भितिन खे थपींदी। पूरा ॻाल्हि लख रुपए जी कई अथई। वाकई शम्मा जी माउ थी इहा ॻाल्हि सोची थी। पर हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए, इहो जेको मुआरो छोरो आहे न, ॻाढ़ो गेरड़ो, वॾो गंद कंदो साईं, वॾो गंद कंदो। सॼण के कम सां ॿाहिरि मोकिले छॾे, कपिड़ो छोकिरीअ ते पइजी वियो न त वरियाम वारा बि कुझु कोन करे सघंदई। अॻियां बि रेस अथई रेस। सदके सदके जंहिं ॻाल्हि में मुंहिंजी हूरा राज़ी, उन ॻाल्हि में ठारो ख़ान बि राज़ी। ॿुध, इहो पंहिंजो फ़ैसिलो त कोन बदिलाए छॾींदे न। तोसां कूड़ हणा न हूरा त काफ़र थिया, पर मसइलो मिड़ई थोरो गंभीर आहे। मूंखे थोरो सोचण जो टाइम ॾे। एॾी तकड़ कान्हे, इहा त मुंहिंजी मिड़ी राय आहे तोखे। काश जे करे तूं हिन राणे जी मूमल थी पई न त अॻे जहान में बि मां बाहन ॿधो बानो थी उथां। ख़बरदार फरंगी, असांजी माउ ते कब्ज़े करण जी कोशिश न कजांइ, न त तोसां उहो अशर कंदासीं जेको पुरणे कई ॿारनि सां। आसे ॻाल्हायो बाबा, आसे ॻाल्हायो। तव्हांजो इलाज मूं वटि आहे। हा, ही वठो पैसा, खाओ पियो, ऐश कयो, गैरत न कयो। गैरत कंदो बुख मरंदो। तूं छा थो सम्झी? तोखां असां 100 वठंदासीं, असां हेॾा वेल आहियूं। 200 रुपया ॾियणा पवंदई। पेट्रोल महांगो थी वियो आहे। इहे त तव्हांखे ॾिए थो, असल में त ठारे खे मूं घुरायो आहे। बस मां बस, तो त असांजे गैरत जो रेट ई किराए छॾियो। पेट्रोल जो अघु सरकार मथे चाढ़ींदी थी वञे, अमां तूं त असां पुटनि जी गैरत जो रेट हेठि किराईंदी थी वञी। पूरा हाणे हे तुंहिंजो चाहींदड़ हले थो। वक़्तु आयो न त इन मसइले ते डेकोरेशन कंदासीं, ठीकु आहे? ठीकु आहे ठारा, पर पारत हुजे।